मोजाज़ी दोस्तों मुसलमान भाइरों, जेका आयत मूं अव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे, इन में अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल जो हिकिड़ो वाक़ियो बयान फरमायो आहे। बनी इसराइल जी नाफरमानीअ जो आगे भी काफ़ी दफ़ा यह गाल करे चुको आहियां। अल्लाह तबारक व तआला वटि शिर्क अकबरुल कबाइर आहे। तमाम तर कबीरन गुनाहन मां शिर्क तमाम वडे में वडो गुनाह आहे। अल्लाह तबारक व तआला शिर्क के कुरान मजीद में ज़ुल्म भी कोठियो आहे। इन शिर्क लज़ुल्मुन अज़ीम, वडो ज़ुल्म। ज़ाहिर आहे जंहिं रब असांखे पैदा कयो, जंहिं रब असांखे माउ जे पेट में सुहिणी सूरत ॾिनी, जंहिं रब असांजे लाइ ज़िंदगी गुज़ारण आसान फरमायो, ज़िंदगी जी हर ज़रूरत पूरी कई, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं नेमतूं ॾिनई, हाणे उन रब्बे ज़ुल जलाल के छॾे ॿिए रब्बे ज़ुल जलाल सां ॿिए खे शरीक कजे, ॿिए जी इबादत कजे, रब्बे ज़ुल जलाल सां ॿिए खे सिफ़ात में ज़ात में शरीक कजे, इहो ज़ुल्म ई चइबो। ज़ुल्म कंहिं ते आहे? पंहिंजो पाण ते आहे। शिर्क वारो कमु करे इंसान पंहिंजो पाण ते ज़ुल्म थो करे। रब्बे ज़ुल जलाल त ॿुधाए छॾियो त मां रब्बे ज़ुल जलाल तव्हांजे समूरनि गुनाहनि खे माफ़ करे सघां थो, पर शिर्क खे माफ़ न कंदोसांव। उन मालूमात हूंदे वरी बि जेकॾहिं को इंसान शिर्क में मुब्तला थिए, अहिड़ो ज़ुल्म करे, त इहो ज़ुल्म इंसान जो पंहिंजे मथां आहे। अल्लाह तबारक व तआला खे काई परवाह कान्हे का। हदीस कुदसी में रब्बे ज़ुल जलाल फरमायो, जेकॾहिं समूर जा समूरा इंसान जिन फर्मा बरदार थी पन, नेकोकार थी पन, मुतकी थी पन, मूं रब्बे ज़ुल जलाल जी बादशाहीअ में वाधारो कोन थींदो। ऐं फरमाई जेकॾहिं समूरे जी समूरी मखलूक इंसान जिन सभ जो सभु नाफ़रमान थी पन, मूं रब्बे ज़ुल जलाल जी बादशाहीअ में का कमी कान ईंदी। त मुंहिंजा अज़ीज़ो, इहो ज़ुल्म आहे पंहिंजो पाण जे मथां। शल अल्लाह तबारक व तआला असांखे शिर्क जहिड़े ज़ुल्म खां बचाए। त हीअ जेका मूं आयत तव्हांजे साम्हूं पढ़ी, अल्लाह तबारक व तआला इन में बनी इसराइल जो किसो, बनी इसराइल कीअं जेको आहे सो रब्बे ज़ुल जलाल खे छॾे ऐं गाबे जी पूॼा में मुब्तला थिया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं फ़िरौन करक थियो, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम इहो दरिया पार करे वादे तीह में जॾहिं पहुतो क़ौम समेत, त कुझु अरसे गुज़रण खां पोइ क़ौम अर्ज़ु कयो, साईं का बि क़ौम बग़ैर आइन जे, बग़ैर उसूलनि, बग़ैर ज़ाब्तनि ऐं क़ानूननि जे ज़िंदगी न गुज़ारींदी आहे। तव्हां पंहिंजे रब खां दुआ घुरो त रब्बे ज़ुल जलाल तव्हांखे को अहिड़ो किताब ॾिए जंहिंमें ज़िंदगी गुज़ारण जा उसूल, तौर तरीक़ा ऐं अहकाम हुजनि, त जीअं असां उन्हनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रब्बे ज़ुल जलाल सां हम कलाम थिया, रब्बे ज़ुल जलाल सां खां दुआ घुरियूं। अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो त 40 ॾींहं कोहे तूर ते अची करे तूं गुज़ार। पहिरियों 30 ॾींहंनि जो वाइदो, पोइ वरी वधाए करे 40 कया विया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कोहे तूर ते अची पहुतो।
हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम क़ौम खे ॿुधाए वियो 30 ॾींहं मस हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे गुज़रिया। क़ौम में पुठियां हिकिड़ो वॾो वाक़ियो थी पियो। उहो वाक़ियो कहिड़ो? उहो हिन तरह सां हो त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम में हिकिड़ो माण्हू हो जंहिंजो नालो हो मूसा बिन ज़फ़र। इहो क़बीला सामिरह मञा हो। सामिरह क़बीलो इहो हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे नस्ल मां हो। इहो माण्हू जेको मूसा बिन ज़फ़र जे नाले सां, इहो माण्हू मुनाफ़िक़ हो, मोमिन न हो। मूसा जे रब खे दिलो जान सां न मञींदो। अल्लाह तबारक व तआला जे मथां हिन जो सही ईमान न हो, इन जो अक़ीदो दुरुस्त न हो। इहो मुनाफ़िक़ माण्हू हो। उन माण्हुनि खे चयो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम लॻे थो त वफ़ात करे वियो। 30 ॾींहंनि जो चई करे निकितो, अञा ताईं कोन मोटियो। इन जे करे तव्हां पंहिंजा सोना ज़ेवर जेके से गॾु कयो। मां तव्हांजे लाइ हिकिड़ो महबूद ठाहियां, इलाह ठाहियां, जंहिंजी तव्हां पूॼा कयो, जंहिंजे साम्हूं तव्हां इबादत कयो, जंहिंजे साम्हूं तव्हां सजदा कयो, जंहिंखे तव्हां पंहिंजूं हाजतूं ऐं ज़रूरतूं ॿुधायो। ऐं जेॾी महिल फ़िरौन जी क़ौम जे गर्क थियण वारो वाक़ियो पेश आयो, हज़रत जिब्राईल अमीन जे घोड़े जे क़दमनि जे हेठां इन सामरी शख़्स मूसा बिन ज़फ़र मिटीअ जी हिकिड़ी मुठ खणी करे रखे छॾी। माण्हुनि सोन अची गॾु कयो। उन सोन मंझां हिन हिकिड़ो गाबो तयारु कयो। गाबे तयारु करण खां पोइ उहा जेका मिटीअ जी मुठ हिन खई हुई, उहा उन गाबे जे पेट में विझी छॾियईं। मिटीअ जी उहा मुठ जो गाबे जे पेट में पई त इहो गाबो ईअं रड़ियूं करणु लॻो, आवाज़ करणु लॻो। सामरीअ माण्हुनि खे गॾु कयो। सोन जो इहो गाबो ठहियल ऐं इहे बनी इसराईल अॻे ॾिसी आया हुआ। मिस्री जेके हा बुतनि जी पूॼा कंदा हुआ, हे ॾिसी आया हुआ उन्हनि खे त हीअ बुत परस्ती आहे। सामरीअ जो हिननि खे चयो त हीउ तव्हांजो इलाह अथव जेको आवाज़ पियो करे, आहे सोन जो ठहियल। बेवकूफ़ माण्हू जंहिंजे अक़ीदे में दुरुस्तगी न हूंदी आहे, जंहिंजे अक़ीदे में शिरक जी बूइ हूंदी आहे, उहो माण्हू बग़ैर सोचण ऐं सम्झण जे अहिड़ियुनि वाहियात क़िस्म जी ॻाल्हियुनि ते लॻी पवंदो आहे। अॼु बि तव्हां तजुर्बो कयो। हो जाली मेलाई जेको मदारी आहे, जेको हिते पंहिंजी मदारी पियो ॾसे, उन जे पुठियां ईअं लाइ केतिरा माण्हू बहरहाल इहा वॾी बीमारी आहे। मुशरिक खां अल्लाह तबारक व तआला अकुल खसे छॾींदो अथव। अकुल उनजो सफ़ा बंदि थी वेंदो, अकुल कमु न कंदो आहे। हिननि जो ॾिठो गाबो रड़ियूं पियो करे, पूॼा हुनजी शुरू कयूं। गाबे जी पूॼा जो शुरू थी। हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जेको हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं मुस्लमान भाइरो, जेका आयत मूं अव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे, इन में अल्लाह तबारक व तआला बनी इसराईल जो हिकिड़ो वाक़ियो बयानु फ़रमायो आहे। बनी इसराईल जी नाफ़रमानीअ जो आगे भी काफ़ी दफ़ा यह गाल करे चुको आहियां। अल्लाह तबारक व तआला वटि शिर्क अकबरुल कबाइर आहे।
तमाम तर कबीरन गुनाहन मां शिरक तमाम वॾे में वॾो गुनाह हुआ। अल्लाह तबारक व ताला शिरक के कुरान मजीद में ज़ुल्म भी कोठियो आहे। इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, वॾो ज़ुल्म। ज़ाहिर आहे जंहिं रब असांखे पैदा कयो, जंहिं रब असांखे माउ जे पेट में सुहिणी सूरत ॾिनी, जंहिं रब असांजे लाइ ज़िंदगी गुज़ारण आसान फरमायो, ज़िंदगीअ जी हर ज़रूरत पूरी कई, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं नेमतूं ॾिनई, हाणे उन रब्बे ज़ुल जलाल के छॾे ॿिए रब्बे ज़ुल जलाल सां ॿिए खे शरीक कजे, ॿिए जी इबादत कजे, रब्बे ज़ुल जलाल सां ॿिए खे सिफ़ात में ज़ात में शरीक कजे, इहो ज़ुल्म ई चइबो। ज़ुल्म कंहिं ते आहे? पंहिंजो पाण ते आहे। शिरक वारो कमु करे इंसान पंहिंजो पाण ते ज़ुल्म थो करे। रब्बे ज़ुल जलाल त ॿुधाए छॾियो त मां रब्बे ज़ुल जलाल तव्हांजे समूरनि गुनाहनि खे माफ़ करे सघां थो, पर शिरक खे माफ़ न कंदोसांव। उन मालूमात हूंदे वरी बि जेकॾहिं को इंसान शिरक में मुब्तला थिए, अहिड़ो ज़ुल्म करे, त इहो ज़ुल्म इंसान जो पंहिंजे मथां आहे। अल्लाह तबारक व ताला खे काई परवाह कान्हे का। हदीस कुदसी में रब्बे ज़ुल जलाल फरमायो, जेकॾहिं समूरे जा समूरा इंसान जिन फरमान बरदार थी पन, नेकोकार थी पन, मुतकी थी पन, मूं रब्बे ज़ुल जलाल जी बादशाही में वाधारो कोन थींदो। ऐं फरमाई जेकॾहिं समूरे जी समूरी मखलूक इंसान जिन सभु जो सभु नाफ़रमान थी पन, मूं रब्बे ज़ुल जलाल जी बादशाही में का कमी कान ईंदी। त मुंहिंजा अज़ीज़ो, इहो ज़ुल्म आहे पंहिंजो पाण जे मथां। शल अल्लाह तबारक व ताला असांखे शिरक जहिड़े ज़ुल्म खां बचाए। त हीअ जेका मूं आयत तव्हांजे साम्हूं पढ़ी, अल्लाह तबारक व ताला हिन में बनी इसराईल जो किसो, बनी इसराईल कीअं जेको आहे सो रब्बे ज़ुल जलाल खे छॾे ऐं गाबे जी पूॼा में मुब्तला थिया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं फ़िरौन करक थियो, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम इहो दरिया पार करे वादे तीह में जॾहिं पहुतो क़ौम समेत, त कुझु अरसे गुज़रण खां पोइ क़ौम अर्ज़ु कयो, साईं का बि क़ौम बग़ैर आइन जे, बग़ैर उसूलनि, बग़ैर ज़ाब्तनि ऐं क़ानूननि जे ज़िंदगी न गुज़ारींदी आहे। तव्हां पंहिंजे रब खां दुआ घुरो त रब्बे ज़ुल जलाल तव्हांखे को अहिड़ो किताबु ॾिए जंहिंमें ज़िंदगी गुज़ारण जा उसूल, तौर तरीक़ा ऐं अहकाम हुजनि, त जीअं असां उन्हनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रब्बे ज़ुल जलाल सां हम कलाम थिया, रब्बे ज़ुल जलाल सां खां दुआ घुरियूं। अल्लाह तबारक व ताला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो त 40 ॾींहं कोहे तूर ते अची करे तूं गुज़ार। पहिरियों 30 ॾींहंनि जो वाइदो, पोइ वरी वधाए करे 40 कया विया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कोहे तूर ते अची पहुतो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम क़ौम खे ॿुधाए वियो 30 ॾींहं मस हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे गुज़रिया। क़ौम में पुठियां हिकिड़ो वॾो वाक़ियो थी पियो। उहो वाक़ियो कहिड़ो? उहो हिन तरह सां हो जो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम में हिकिड़ो माण्हू हो जंहिंजो नालो हो मूसा बिन ज़फ़र। इहो क़बीला सामिरह मंझां हो। सामिरह क़बीलो इहो हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे नस्ल मां हो। इहो माण्हू जेको मूसा बिन ज़फ़र जे नाले सां, इहो माण्हू मुनाफ़िक़ हो, मोमिन न हो। मूसा ऐं मूसा जे रब खे
दिलो जान सां न मञींदो, अल्लाह तबारक व ताला जे मथां इन जो सही ईमान न हो, इन जो अक़ीदो दुरुस्त न हो, इहो मुनाफ़िक़ माण्हू हो। उन माण्हुनि खे चयो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम लॻे थो त वफ़ात करे वियो, 30 ॾींहंनि जो चई करे निकितो, अञा ताईं कोन मोटियो। इन जे करे तव्हां पंहिंजा सोना ज़ेवर जेके से गॾु कयो, मां तव्हांजे लाइ हिकिड़ो महबूद ठाहियां, इलाह ठाहियां, जंहिंजी तव्हां पूॼा कयो, जंहिंजे साम्हूं तव्हां इबादत कयो, जंहिंजे साम्हूं तव्हां सजदा कयो, जंहिंखे तव्हां पंहिंजूं हाजतूं ऐं ज़रूरतूं ॿुधायो। ऐं जेॾी महिल फ़िरौन जी क़ौम जे गर्क थियण वारो वाक़ियो पेश आयो, हज़रत जिब्राईल अमीन जे घोड़े जे क़दमनि जे हेठां इन सामरी शख़्स मूसा बिन ज़फ़र मिटीअ जी हिकिड़ी मुठ खणी करे रखे छॾी। माण्हुनि सोन अची गॾु कयो, उन सोन मंझां हिन हिकिड़ो गाबो तयारु कयो। गाबे तयारु करण खां पोइ उहो जेका मिटीअ जी मुठ हिन खईं हुई, उहा उन गाबे जे पेट में विझी छॾियईं। मिटीअ जी उहा मुठ जो गाबे जे पेट में पई त इहो गाबो ईअं रड़ियूं करणु लॻो, आवाज़ करणु लॻो। सामरीअ माण्हुनि खे गॾु कयो, सोन जो इहो गाबो ठहियलु, ऐं इहे बनी इसराईल अॻे ॾिसी आया हुआ, मिस्री जेके हा बुतनि जी पूॼा कंदा हुआ, हे ॾिसी आया हुआ उन्हनि खे त ही बुत परस्ती आहे। सामरीअ जो हिननि खे चयो त ही तव्हांजो इलाह अथव जेको आवाज़ पियो करे, आहे सोन जो ठहियलु। बेवकूफ़ माण्हू जंहिंजे अक़ीदे में दुरुस्तगी न हूंदी आहे, जंहिंजे अक़ीदे में शिरक जी बूइ हूंदी आहे, उहो माण्हू बग़ैर सोचण ऐं सम्झण जे अहिड़ियुनि वाहियात क़िस्म जी ॻाल्हियुनि ते लॻी पवंदो आहे। अॼु बि तव्हां तजुर्बो कयो, हो जाली मेलाई जेको मदारी आहे, जेको हिते पंहिंजी मदारी पियो ॾसे, उन जे पुठियां अलाए केतिरा माण्हू। बहरहाल इहा वॾी बीमारी आहे। मुशरिक खां अल्लाह तबारक व तआला अकुल खसे छॾींदो अथव, अकुल उन जो सफ़ा बंदि थी वेंदो, अकुल कमु न कंदो आहे। हिननि जो ॾिठो गाबो रड़ियूं पियो करे, पूॼा हुन जी शुरू कयूं। गाबे जी पूॼा जो शुरू थी। हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जेको हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं मुस्लमान भाइरो, जेका आयत मूं अव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे, इन में अल्लाह तबारक व तआला बनी इसराईल जो